मरी विया उहे तुंहिंजा अब्बा जेके घटा ॾींदा हुआ। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उहे तुंहिंजा ई विया जेके घटा ॾींदा हुआ। इन पहाके खे सम्झण जे लाइ वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं आहियां तव्हांजो पंहिंजो सईद तुनियो ऐं अॼु मां मीरो ख़ान शहर में आहियां जेको मुंहिंजो ॻोठु आहे ऐं इन ॻोठ खे आबाद करण वारो साईं बुज़ुर्ग हुयो, साईं हामिदुल्लाह हुज़ूरी रहमतुल्लाह अलैह, जंहिंजी असां सभु औलाद मां आहियूं। ऐं अॼु मां तव्हांखे उनजे गद्दी नशीन सां बि मिलाईंदुमि ऐं कुझु दरगाह जो तव्हांखे इंट्रोडक्शन ॾींदुमि ऐं हिकिड़ी असांजी पुराणी क़दीमी मस्जिद आहे हुनजो तव्हांखे इंट्रोडक्शन ॾींदुमि। काफ़ी दोस्तनि ऐं काफ़ी सुञाण वारनि, छो जो मां तुंहिंजो आहियां, त मूंखां हमेशह इहो पुछियो वियो आहे त बाबा हो छा चकर आहे उहे तुंहिंजा ई विया जेके घटा ॾींदा। सो उन घटनि ॼणनि जो फ़लसफ़ो बि असां पंहिंजे गद्दी नशीन खां पुछंदासीं। ऐं गद्दी नशीन साईं मियां मोहम्मद शाहजहान जेको मुंहिंजो रिश्ते में भाणे जो बि थिए, पर असांजो मुर्शिद आहे, हिन गद्दीअ जो गद्दी नशीन आहे। तव्हांखे ओॾे वठी था हलूं, कुझु तव्हांखे विज़िट कराईंदासीं। उतां जी मीरो ख़ान जी मस्जिद आहे, मीरो ख़ान जी जेका दरगाह आहे, थोरो उन जो इंट्रोडक्शन ॾींदासीं, थोरो मस्जिद जो इंट्रोडक्शन ॾींदासीं, थोरी उनजी विज़िट कराईंदासीं ऐं साईं मियां अलामा मौलाना मोहम्मद शाहजहान सां बि मुलाक़ात कराईंदासीं। उन खां वधीक पुछंदासीं त उहे तुंहिंजा काॾे विया जेके घटा ॾींदा। साईं हाणे असां तव्हांजे उस्ताद जेके जेके मुरीदनि जी राइश गाह बि आहे, जिते मुरीद शफ़ा बि वठंदा आहिनि, दुआ कारी बि वठंदा आहिनि, उतां हलूं था। ऐं हीअ त पंहिंजी मस्जिद आहे। तक़रीबन केतिरो अर्सो हुनखे मस्जिद खे थी विया अथव? साईं मस्जिद शरीफ़ खे तक़रीबन 65 साल। तो नाज़रीन, हाणे असां वञी रहिया आहियूं दरगाह शरीफ़ ॾांहुं, और असां हाज़िर बि भरींदासीं। ऐं अगरि कैमरा जी हक़ सां तव्हां ॾेखारियो दरगाह जो एंट्रेंस बि। सो पहिरियों त हितां स्टार्ट था कयूं त हीअ जेका हिन कुंड में जेका तुरबत आहे इहा कंहिंजी आहे? साईं ही जेका तुरबत आहे साईं जो हज़रत मियां हामिदुल्लाह हुज़ूरी रहमतुल्लाह अलैह साईं जन जो ख़लीफ़ो हुयो उन दौर में, ढोल हुयो ज़ात जो, पाण साहिब विलायत हुयो, साहिब करामत हुयो ऐं पहुतल बानो अलाह जो, पोइ जंहिंजे करे दरगाह जे अहाते में साईं जन जी मोहबत जे करे हुन बुज़ुर्ग खे हिते ई जॻह ॾिनी। अच्छा, हुन सां गॾु जेके अॻियूं इहे तुरबतूं आहिनि, हीअ तुरबतूं सभु साईं जन जी पंहिंजी औलाद ऐं आल जी तुरबतूं। साईं ही मुंहिंजो ॾाढो साईं मियां अहमद रहमतुल्लाह अलैह मूंखां अॻु में जेके गद्दी नशीन हुया, हीअ उन्हनि जी तुरबत आहे। 94 साल जी उमिरि में विसाल थियो। ऐं हीअ तुरबत जेका आहे उहा मुंहिंजे नाने साईं तव्हांजे वालिद साहिब मियां साईं मोहम्मद बकर साहिब रहमतुल्लाह अलैह उन्हनि जी तुरबत आहे। मोहब्बत, इश्क ऐं अदब जो हीअ सिलवा जो हिन वक़्तु दरगाह जे अहाते में साईं जन खे जॻह मिली आहे। साईं जीअं ॿुधायो त कुदरत जे तरफ़ां बि हिकिड़ो हुयो सिलसिलो जुड़ियल रूहानी हवाले सां, त बाबा तंहिं करे हिते आरामी आहिनि। अचो त दरगाह जे अंदरि था। जी नाज़रीन, तव्हां मस्जिद जी ऐं दरगाह जी ज़ियारत कई। साईं अलामा मौलाना साईं मियां मोहम्मद शाहजहान, असां पंहिंजे हुन चैनल जे ज़रिए उनखे ख़ुशामदीद बि चऊं था ऐं साईं जी वॾी महिरबानी पंहिंजे क़ीमती वक़्त मां असांखे थोरो टाइम ॾिनई। ऐं मेन सुवाल इहो हुयो ऐं हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु बि इहो हुयो, थोरो इंट्रो ॾिनोसीं दरगाह जो तव्हांखे ऐं मस्जिद जो। मेन सुवाल जेको हुयो, जेको मां साईं खां करण वारो आहियां, त साईं तुंहिंजा काॾे विया जेके घटा ॾींदा? साईं सभ खां पहिरियां त तव्हांजी वॾी महिरबानी त तव्हां मूंखे इनवाइट कयो। वेलकम। अलाह साईं तव्हांखे तरक़ी ॾींदो। ऐं तव्हांजे हिन सवाल में तमामु घणी हिकु दिलचस्प तारीख़ आहे। उहा तारीख़ इहा आहे त असांजो
मुर्शिद असांजो वॾो असांजो जद अमजद हज़रत मियां हामिदुल्लाह हुज़ूरी बादशाह रहमतुल्लाह अलैह जन जॾहिं बलोचिस्तान वेंदा हुआ मुरीद मोहबत करण वारा साईं जन खे लंगर जे लाइ ख़िदमत में घटा बकरियूं उहे तोहफ़े तौरु ॾींदा हुआ त साईं हे तव्हांखे। पोइ हुज़ूरी साईं जन छा कंदा हुआ त उहे वापसी में जॾहिं मीरो ख़ान ॾे मंज़िल हूंदी हुई त पोइ रस्ते में जेके मिसकीन ग़रीब मुस्तहिक नज़र ईंदा हुआ त घटो काहे हुनखे ॾींदा हुआ हे तूं खण। ईअं विराईंदा 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 मीरो ख़ान ताईं जॾहिं पहुचंदा त साईं वटि को बि जानवर न बचंदो हो। वक़्तु गुज़रियो, वक़्तु हलंदो रहियो, इहा मशहूरु थी वई ॻाल्हि, छो त मुरीदी तमामु घणी ऐं सुञाण घणी ख़ानाफ़ कलात ताईं साईं जन जी रसाई हुई त इन ॻाल्हि खे तमामु घणी पज़ीराई मिली वई। ऐं वाहिद तुंहिंजनि जी इहा शख़्सियत आहे हज़रत मियां हामिदुल्लाह हुज़ूरी जंहिंखे रूहानियत में तमामु घणो मक़ाम मिलियो आहे। उनजो सबबु इहो आहे त असुलु घटो ॾियण वारो इहो असांजो बुज़ुर्ग आहे। अच्छा, त हाणे जेकॾहिं उहे जेके असांजा तव्हांजा मुरीद आहिनि जेके उहे बि हाणे बि इहो ई सवाल कनि था त असांखे घटा मिलनि त उन्हनि खे हाणे घटा कहिड़ी सूरत में मिलंदा? मुरीद त ख़ैर इहो सुवाल न कंदा ऐं उहे नथा करे सघनि। बाक़ी जेके मुख़्तलिफ़ क़ौमूं आहिनि तुंहिंजनि जे हवाले सां तुंहिंजो जिथे जिथे बि आहे त उहो फेस कंदो आहे हिन क्वेश्चन खे त बाबा उहे तुंहिंजा काॾे हुआ जेके घटा ॾींदा हुआ त उनजो जवाबु इहो आहे त वक़्तु गुज़रण सां गॾु रिवायतूं ऐं तौर तरीक़ा तब्दील थींदा रहंदा आहिनि। उनजो सिंपल जवाबु इहो आहे त घटा त ख़ैर उहे मिलंदा हुआ त बुज़ुर्ग ॾींदा हुआ, ठीकु आहे। उन में जॾहिं तब्दीली आई घटनि ॾियण में त उनजे डिलीवर करण में बि तब्दीली आई। उहा ईअं त लंगर जी सूरत में हाणे जेको सिलसिलो हले थो जेको मुरीदनि खे या अवामुन्नास खे ग़रीबनि खे हर वक़्तु असांजी भठी ते दरगाह ते लंगर हलंदो आहे मुसाफ़िरनि जे लाइ। हर वक़्तु जॾहिं बि कोई अचे त उहो ख़ाली न वेंदो आहे, को बुखायल हुजे। हर महीने हर हफ़्ते ख़ैरात थींदी आहे ऐं साल साल वॾो उर्स थींदो आहे जंहिंमें तव्हां बि शिरकत कंदा आहियो। ऐं असांजी ॿियूं दरगाहूं आहिनि, तुंहिंजनि जी वॾी दरगाह आहे मुल्तान में ऐं गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी कुरैशी आहिनि, बेसिकली तुंहिंजा आहिनि। त उन्हनि जी दरगाह ते बि लंगर हले थो, हज़ारे लखे माण्हू खाइनि था। त हिते घटनि जी त हाणे हाजत न आहे, छो त उहो हाणे इहो थी वियो आहे वॾनि जानवरनि वारो सिस्टम। त हाणे उर्स में बाक़ाइदा वॾा जानवर कुसजनि था ऐं अवामुन्नास उहो खाए थो। घटनि जो जेको सिलसिलो आहे उहो हाणे इन में कन्वर्ट थी वियो आहे लंगर जी सूरत में। हा, हिकिड़ो नंढो सवाल तव्हां इहो कंदुमि त मां ॿियनि दरगाहुनि ते हिकिड़ो ठठ ठांगर ॾिठो आहे, वाह जो ज़बरदस्त क़िस्म जो ठठ ठांगर ॾिठो आहे ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ऑटोमेटिक ऐं वीगो ऐं वॾा ई जहाज़ हुन मां गाॾियूं ॾिठियूं आहिनि। त पाण वारी हिन दरगाह ते इहो मां नाज़रीन खे ॿुधाइण थो चाहियां, छो जो तव्हां मेन उन उहिदे ते ऐं कुर्सीअ ते फ़ाइज़ आहियो जेको साईं हामिदुल्लाह हुज़ूरी रहमतुल्लाह अलैह खे हुई। त तव्हां मूंखे ॿुधायो त इहो छा आहे ऐं असांजी तव्हांजी हिन दरगाह ते हिकिड़ी फ़क़ीरी दरवेशी उहा ज़ाहिर थींदी आहे, इन जो ऐं हुन जो उन ॿिन्ही में तव्हां कीअं फ़र्क़ु थोरो इनखे मुख़्तसरनि मां बि इहो बि तव्हां खां पुछणु थो चाहियां। इंतिहाई दिलचस्प सुवाल आहे ऐं मां तव्हांखे हिन जवाब जी शुरूआति साईं जी हदीस सां कंदुमि त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे अल फ़क़्रु फ़ख़्री, फ़ख़्रु मुंहिंजो फ़ख़्रु आहे। फ़क़ीरी खे पाण असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पसंदि फरमायो। इन जी पोइ लॻी सहाबा कई, अहल बैत कई, इमाम हुसैन उन्हनि जी औलाद कई। अलाह वारनि बि इन फ़क़ीरी खे पसंदि कयो। अल्लामा इक़बाल जो शेर आहे त निगाह फ़क़्र में शान सिकंदरी क्या है, ख़िराज की जो गदा हो वो कैसरी क्या है। जॾहिं ख़िराज जे पोयां हूंदी त पोइ छा जी बादशाही आहे, छा जी कैसरी आहे। फ़क़्र जी निगाह में त पोइ सिकंदर जो बि को शान न आहे। त असां जेका प्रेफरेंस ॾिनी आहे उहा फ़क़ीर खे ॾिनी आहे, बुज़ुर्गनि जे असुल उन तौर तरीक़े खे। त असां न कंहिं सियासतदान जे पोयां लॻंदा आहियूं, न कंहिं चङे भले जी ख़ुशामद कंदा आहियूं, न कंहिं नवाब सरदार जी कान कढंदा आहियूं। रीज़न सिर्फ़ु इहो आहे त फ़क़ीरी असांजे उन बुज़ुर्गनि जी महिरबानी सां रग रग में आहे ऐं उन जे सबब जे करे ई मुरीदनि खां कॾहिं बि असां चंदो पैसो न उगाड़ियो आहे, जंहिंजे करे असां वटि इहो ठठ ठांगर न रहियो आहे। ऐं इनशा अॻिते बि इहा कोशिशि आहे त इहो ठठ ठांगर असां पंहिंजी दरगाह ते इहो शो न कंदासीं कॾहिं बि।
जी नाज़रीन, तव्हां साईं जन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। तमामु शॉर्ट नोटिस ते साईं जन असांखे टाइम ॾिनो। काफ़ी साईं जा महिमान वेठा आहिनि ॿिए हंधि बि। सो साईं तव्हांजी वॾी महिरबानी, टाइम ॾिनो। त इंशाअल्लाह ताला वरी हाज़िर थींदासीं इन ई दरगाह जे हवाले सां। कुझु ॿियूं ज़ियारतूं आहिनि उहे बि तव्हांखे कराईंदासीं ऐं कुझु ॿिया हक़ाइक़ बि आहिनि उहे बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। त टाइम जी शॉर्टेज जे करे फ़िलहाल एतिरो ई। अगली वीडियो ताईं सही तुनियो खे ॾिजो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।